अल्लाह वो आहे जै पैदा कयो मौत ऐं हयातीअ खे तां त तव्हांखे आज़माए केरु आहे जेको तव्हां मां सुहिणा अमल करे थो। वहुवल अज़ीज़ुल गफ़ूर ऐं उहो ई ज़बरदस्त बख़्शणहार आहे। दुनिया में ज़िंदगी बसर करण जो अल्लाह तबारक व तआला कुरान पाक के अंदर आकाम जारी करण फरमाया, हुक्म करण फरमायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन भी पांच अहादीस मुबारक में हुक्म करण फरमायो। अल्लाह पाक खां दुआ तरफ़ साईं मूंखे तव्हांखे जमी मुसलमाननि के अल्लाह पाक पांजा हुक्म रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तरीक़े ते अमल करण की तौफ़ीक़ अता फरमाए। इन आयत शरीफ के अंदर अल्लाह पाक हुक्म करण फरमाए तो ज़िंदगी में जेके भी मराइला इंसान से लागू आहिन, रिश्तेदारी जा ताल्लुकात लागू आहिन, अल्लाह तबारक व तआला उन्हनि सां भलाई ऐं सुहिणे हलण जो हुकुम करण फरमाए थो। पहिरियों पहिरियों तव्हां असां इंसान जे मथां अल्लाह पाक जा हक़ आहिनि। अल्लाह तबारक व तआला पहिरियों पहिरियों पंहिंजो हक़ बयान करण फरमायो, हुक्म करण फरमाई वअबुदुल्लाह वला तुशरिकू बिही शैया, ऐं इबादत करियो अल्लाह जी ऐं न भाईवार करियो उन्हीअ सां कंहिंखे। ख़ालिस रब जी बंदगी कयो, पोइ बदनी इबादत हुजे, माली इबादत हुजे, या बदनी ऐं माली इबादत ॿई गॾियल हुजनि, उहे सिर्फ़ु रब खे राज़ी करण जे लाइ इबादतूं करणियूं आहिनि, ॿिए खे ख़ुशि करण जे लाइ न। सूरत फातिहा जे अंदर अल्लाह तबारक व तआला फरमायो इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। सेखारण फरमाई त जॾहिं तव्हां अलहम्द शरीफ़ पढ़ो था, मूंखां घुरो था, मूंखे चओ था, ख़ासि तुंहिंजी इबादत कयूं था ऐं ख़ासि तोखां ई मदद घुरूं था, त इबादत जे लाइक़ भी वो सिर्फ़ु हिकु अल्लाह जी ज़ात आहे, मदद जे लाइक़ भी सिर्फ़ु उहा रब जी ज़ात आहे। उन खां ई सिधे रस्तो घुरणो आहे, उहो रस्तो जेको नबियनि जो आहे, जिन जे मथां अल्लाह तबारक व तआला जा इनाम आहिनि। उहे इनाम वारियूं चार जमातूं आहिनि। उलाइका अल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाኢ वस्सालिहीन। नबी, सिद्दीक़, शहीद, सालिह। अल्लाह पाक खां दुआ तरफ़ साईं मूंखे तव्हांखे जमी मुसलमाननि के इन चइनी इनाम वारे जमायतुनि जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पाक जो हक़ पाने जे मथां इहो आहे त उहो सिर्फ़ु रब जी बंदगी करे ऐं उन सां कंहिं शइ खे भाईवार न करे। औलाद ॾियण वारो बि उहो, माल ॾियण वारो बि उहो, जेके भी दुनिया में शयूं आहिनि असबाब सां हुजनि, बिना सबब जे हुजनि, मुसब्बिबुल असबाब भी उहो रब आहे जेको सबब बणाए करे तव्हां असांखे दुनिया में रिज़्क़ अता करण फरमाए थो, औलाद अता करण फरमाए थो। समूरा अल्लाह पाक जे हुक्म जे ताबे आहियूं, पंहिंजे वस में कुझु बि कोन्हे। इंसान जो हथ आहे, अखि आहे, कन आहे, पेर आहिनि, पर कॾहिं कॾहिं इहे बीजी वञनि था। हथ चुरण खां बंदि थी वञे थो, अखि ॾिसण खां बंदि थी वञे थी, कन ॿुधण खां बंदि थी वञनि था, ज़बान ॻाल्हाइण खां बंदि थी वञे थी। ऐं तव्हां असांजे वजूद में इहे शयूं शामिल आहिनि, पर हुकुम रब जो आहे। पोइ जॾहिं रब जो हुकुम थिए थो, इहो सारो वजूद वरी पंहिंजा कमनि में मसरूफ़ आहे। ज़बान ॻाल्हाइण में, अखि ॾिसण में, कन ॿुधण में, हथ पेर घुमण फिरण में, कमकार में। त इहा समूरी कुदरत अल्लाह तबारक व तआला जी आहे।
पोइ न सॼे वजूद खे अल्लाह जे हुक्मनि जे मुताबिक़ मोमिन मुस्लमान मर्द औरत खे ज़िंदगी गुज़ारणी आहे। ॿियो जॾहिं बंदगी कयईं हाणे उन में वरी कंहिंखे भाईवार करणो न आहे, सिर्फ़ु रब जी बंदगी करणी आहे। ईअं न त रब जी बि बंदगी करे, मख़लूक़ जी बि बंदगी करे, अलाह जे आॾो बि सजदो करे ऐं मख़लूक़ जे आॾो बि सजदा कंदो वठे, क़बरनि जे आॾो, झंडनि जे आॾो, नबियनि जे क़बरनि जे आॾो। इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह पाक खां दुआ करणु फरमाई, हे रब साईं मुंहिंजे क़बर खे सजदे गाह न बनाइजांइ। छो त यहूदी नसारा नबियनि जे क़बरनि मुबारकनि ते सजदो कंदा हुआ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह पाक खां दुआ करणु फरमाई त रब साईं मुंहिंजे क़बर खे सजदे गाह न बनाइजांइ। या नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ खे अल्लाह पाक क़बूल करणु फरमायो जो रोज़े अतर ते 24 कलाक उतां जा इंतिज़ामी बीठा आहिनि, जो जेको बि दुआ घुरे त उनखे चवंदा आहिनि त काबे ॾे मुंहुं करे दुआ घुरो। हिन रोज़े वारे बि काबतुल्लाह वारे खां दुआ घुरी आहे। होॾे मुंहुं करे दुआ करण खां बि मुंहुं फेरींदा आहिनि त हेॾे मुंहुं करे दुआ घुरो। ॿिए नंबर में अल्लाह तबारक व तआला